अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। कंदकोट वेढियो चाचड़ ऐं जागीराणी धुरियुनि में पुराणी तकरार तां रतो छाण 3 ॼणा मारिजी विया। दुरानी महर जे कच्चे वारे इलाइक़े में पुराणे तकरार तां झेड़ो, धुरियुनि हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग में गुलाम शबीर चाचड़, अनवर चाचड़ ऐं जागीराणी धुर जो हिकु ॼणो क़तल, हिकु ज़ख़्मी। धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी, वधीक खून रेज़ी जो ख़तरो, इलाइक़े में दहकाउ वारी सूरतहाल। कोयटा में सीटीडी जी कार्रवाई 8 दहशतगर्द मारिजी विया। सीटीडी तर्जुमान चवण आहे त दरख्शां वारे इलाइक़े में कार्रवाई दौरान दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो थियो। फायरिंग जी ॾे-वठ में 8 दहशतगर्द मारिजी विया, 3 अहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। सीटीडी तर्जुमान मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। मारिजी वियलनि जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां हो। डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि जो कस्टम ऑफिस ऐं थाणे ते हमिलो, कस्टम ऐं पुलिस जा 2 अहलकार शहीद। दहशतगर्दनि कस्टम जी 2 गाॾियुनि खे बाहि ॾेई छॾी। यार्क इंटरचेंज वेझो मुसाफ़िर बसनि मथां बि हथियारबंदनि जी फायरिंग। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त पुलिस जी जवाबी फायरिंग में दहशतगर्द फरार थी विया। T20 वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं निमेबिया जी मैच में बरसात जो ख़दशो। मैच ख़त्म थियो त ॿिन्हिनि टीमनि खे हिकु पॉइंट मिलंदी। हिकु पॉइंट मिलण ते पाकिस्तान सुपर 8 मरहले में पहुची वेंदो। ॿिन्हिनि टीमनि विच में मैच अॼु मंझंदि जो 2:30 वॻे शुरू थींदो।